सदन खां पई लुटी आहियां, केत अची साथ ॾियो, सूरनि में पई सटी आहियां। रोज़ ॿुॾां थी, रोज़ घुरां थी, कल्टियूं खाई रोज़ किरां थी, छा ॾोहनि जी का बठी आहियां, मुंहं जी मिटी आहियां, सदन खां पई लुटी आहियां। सिंधु तहज़ीब जे मरकज़ी शहर मोहनजोदड़ो जे आसार जी दरियाफ़्त 1911 ईस्वी में थी ऐं इन जी खोटराई 1922 ईस्वी में शुरू थी। सक़ाफ़ती अहमियत जे लिहाज़ खां हीअ तहज़ीब इराक़ ऐं मिस्र जे तहज़ीब सां भेटे सघिजे थी। पखेड़ में हीअ दुनिया जी सभ खां वॾी तहज़ीब आहे, जंहिंजा हज़ार खन माॻ उत्तर अफ़गानिस्तान खां भारतीय गुजरात ताईं मिली चुका आहिनि। हिन तहज़ीब जा ख़ालिक़ तमामु सुधरियल हुया ऐं शहरी रिथाबंदीअ मां संदनि समाजी, सक़ाफ़ती, इक़्तिसादी ऐं मज़हबी हालतुनि जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। जेतोणीकि ज़राअत संदनि मुख्य धंधो हुयो, पर वापारी लाॻापा ईरान ऐं इराक़ ताईं हुआ। हिननि जूं अॾावतूं सादियूं, खिटियूं सिधियूं ऐं नालियूं मथां ढकियल हुयूं। हुनरमंदी ऐं कारीगरीअ जे मथां मयार खां सवाइ खेनि संदनि ॾाढी सुधरियल लिखत बि हुई। ही माॻ बैनुल अक़वामी सक़ाफ़ती विरसे जे फ़हरिस्त में शामिल आहे।